बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जे लाइ तौबा जो दरवाज़ो खुलियल आहे। जी हदीस पाक में आहे, रावी जो नालो हज़रत सफ़वान बिन अस्साल व अन सफ़वान इब्न अस्सालिन क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह तआला जाल बिल मग़रिबि बाबन। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कुदरत सां मग़रिब जी तरफ़ हिकु तौबा जो दरवाज़ो पैदा फरमायो आहे। जितां सिॼु लहे थो उतां अल्लाह ताला तौबा जो दरवाज़ो पैदा फरमायो। केतिरो वॾो दरवाज़ो तौबा जो आहे। हदीस पाक में आहे, सबईन आमतिन लितौबती, 70 साल जो वॾो दरवाज़ो आहे जितां अल्लाह ताला पंहिंजी बानंदियूं तौबाऊं क़बूल थो फरमाए। 70 साल जी पंध ते फ़क़ति तौबा जे दरवाज़े जी वेकर आहे ऐं उहो दरवाज़ो क़यामती खुलियल आहे। ला युग़लक़ु मा लम तुतले शम्सु मिन क़ब्लिही। पाण करीम अलैहिस्सलाम फरमाई था, जेसि ताईं वापसि सिॼु मग़रिब खां न मोटियो आहे, यानी क़यामत ताईं इहो तौबा जो दरवाज़ो खुलियल आहे। रोज़ सिॼु उभरंदो आहे ओभर खां ऐं मग़रिब जी तरफ़ जे लही वेंदो आहे। सिॼु लहंदो, हिकु उहो वक़्तु ईंदो क़यामत जो ॾियारो थींदो। अल्लाह ताला फरमाईंदो सिॼु वापसि मोट। सिॼु अल्लाह ताला खां इजाज़त घुरंदो, मुंहिंजा मौला जितां उभरंदो वञा उतां वञी मोटी उभरां। अल्लाह ताला फरमाईंदो, न, जितां लथो इतां ई वापसि मोट। पाण करीम अलैहिस्सलाम फरमाई था त सिॼु जंहिं जॻह तां लहे थो उन जॻह तां वापसि क़यामत में मोटंदो। पाण करीम अलैहिस्सलाम फरमाई था त अल्लाह जी अमर सां इहो क़यामत ताईं सिॼु लहे थो उभरे थो। इहो जेको दरवाज़ो तौबा जो आहे, 70 साल जी वेकर जो दरवाज़ो क़यामती खुलियल आहे, जेसि ताईं सिॼु वापसि न मोटियो आहे। अल्लाह आदम अलैहिस्सलाम जे औलाद जी दुआ क़बूल थो फरमाए। अल्लाह ताला असां तव्हां सभिनी मुस्लमान खे बार बार हरमैन शरीफ़ जी हाज़िरी अदब ईमान सां नसीब अता फरमाए। आलम इस्लाम जे मुस्लमाननि ते अल्लाह पंहिंजो ख़ासि रहम करम अता फरमाए।